IB यूनिवर्सिटी के प्रोफेसर डॉक्टर अजमल सावन के कत्ल के अज एक साल मुकम्मल थी वो है। अजमल सावन की अज पहिरीं वर्सी IB यूनिवर्सिटी सखर में मल्हाई पई वने। एक साल गुजरण के बावजूद सिंध हुकूमत तोड़े सिंध सरकार प्रोफेसर अजमल सावन जा जेके मरकज़ी जवाबदार उहे गिरफ़्तार करे ना सकी, बल्कि एक भी जवाबदार गिरफ़्तार ना थी सको। वफ़ाक़ी हुकूमत पारां अजमल सावन के ख़िदमतुन ऐं क़ुर्बानी एवज़ जेका तमग़ा इम्तियाज़ सितारा इम्तियाज़ जो एवॉर्ड उनके बेवा ऐं फैमिली के जेको आहे सो ॾिनो वियो। अॼु IB यूनिवर्सिटीअ में इंतज़ामिया तोड़े शहीद के वारसनि दोस्तनि ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां तक़रीब मुनक़िद करे भेटा पेश कई। 18 जुलाई 1982 में कंदकोट में डॉक्टर अजमल सावन अख खोली अब्दुल कादिर सावन के घर में जेका आहे सो हुन जन्म वरितो। कैडेट कॉलेज में इंटर खां पोइ फ्रांस में उन आर्टिफिशियल इंटेलिजेंस में जेका आहे सो PhD कई। लेकिन डॉक्टर अजमल सावन फ्रांस छॾे करे IB यूनिवर्सिटी में पढ़ाइण शुरू कयो, पर खेस 6 अप्रैल 2023 ते कंदकोट वारे इलाइक़े में दहशतगर्दनि खेस फायरिंग करे बेदर्दी से कत्ल करे छॾियो, शहीद करे छॾियो। एक साल के बावजूद उनके इंसाफ मिली ना सको। अचो हिते मौजूद शहीद अजमल सावन के वारसनि साथियन IB यूनिवर्सिटी के इंतज़ामिया तोड़े उन पारां जो कायम कयल शोबो है उत उस्तादन ऐं शागिर्दन से गाल बोल क्यों, उहे खेस किएं याद कन पिया ऐं भेटा पेश कन पिया। शहीद अजमल सावंत के कत्ल के अज पूरो एक साल थियो। सखर IB यूनिवर्सिटी तमाम उस्तादन फैकल्टी नॉन फैकल्टी ऐं शागिर्दन जेके उन्हनि जे फैमिली के दुख में अज भी उएं ही बीठा आहिनि जीअं पहिरें ॾींहं ते बीठा हुआ। उन्हनि जी फैमिली भी अज असां सां हिन मेड़ाके में गॾु आहे, सिविल सोसाइटी भी गॾु आहे ऐं असीं सभु भी गॾु बीठा आहियूं। हुकूमत वक्त के इहा ही रिक्वेस्ट है तो काइंडली जेतिरो जल्द अज जल्द उन्हनि जे फैमिली के इंसाफ़ ॾिनो वञे ऐं इंसाफ़ उन शिकिल में ॾिनो वञे त जेके कातिल आहिनि उहे कैफ़र किरदार ते पहुचनि। तक़रीबन एक साल थी चुको आहे ऐं पहिरीं वर्सी मल्हायूं पिया असां शहीद अजमल सावंत जी IBA जे ऑडिटोरियम में, जंहिंमें IBA जी फैकल्टी सिविल सोसाइटी ऐं शहीद अजमल सावंत जी फैमिली ऐं उन जूं जेके कयल काविशूं आहिनि ख़िदमतूं आहिनि तालीम जे मैदान में ऐं जेके सिंध जे लाइ पाकिस्तान जे लाइ उन जी जेके ख़िदमतूं आहिनि, अॼु उन्हनि समूरनि खे उन जे उस्तादनि शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी सारायो आहे त ही को क़त्ल अजमल सावंत जो न क़त्ल हुयो, ही क़त्ल शऊर जो क़त्ल हुयो। अॼु साल थियण खां पोइ बि उअं ई उहे ज़ख़्म ताज़ा आहिनि जीअं 6 अप्रैल 2022 ते हुया। शहीद जे रत सां अॼु ताईं को इंसाफ़ कान थी सघियो आहे। असां वस वारनि खे ऐं रियासत खे स्पेशली इहो मैसेज था ॾियणु चाहियूं त ही रत जी रांदि जेकी शहीद अजमल सावंत जे खून सां रंगी वई, इहा अॼु बि उअं ई रंगियल आहे। इन सां इंसाफ़ कयो ऐं उन जे बचनि सां, उन जी क़ौम सां ऐं पूरी सिंध सां इंसाफ़ कयो। जीअं त डॉक्टर शहीद अजमल सावंत उनखे इंसाफ़ ॾिनो वञे, जान मोहम्मद महर के इंसाफ़ ॾिनो वञे। जेको भी माण्हू असांजे सिंध जे लाइ आवाज़ बुलंद थो करे, असांजे मुस्तक़बिल लाइ आवाज़ बुलंद थो करे, उन जो आवाज़ हमेशह लाइ बंदि थो कयो वञे। महिरबानी करे असांजी सिंध जी मालिकी कई वञे। उन जा कातिल जेके अञा ताईं आज़ादु घुमंदा वधनि था ऐं इवन हिकु सिंगल माण्हू बि पकड़ियो न वियो आहे उनजी FIR में नॉमिनेटेड माण्हू, न वरी उनजी फैमिली खे का सपोर्ट मिली आहे न का तहफ़ुज़ मिलियो आहे। इहो इंसाफ़ जे इदारनि ते, जुडिशरी ते ऐं मुल्क जे वाननि के जेके आहिनि साहिब अख़्तियार आहिनि, इहो उन्हनि जे अॻियां सवालिया निशान आहे। कोर्टूं वेठियूं आहिनि, इंशाल्लाह जस्टिस वेठा आहिनि, सुठो फ़ैसिलो कंदा ऐं इंशाल्लाह ताला इन्हनि खे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। इंशाल्लाह मां दुआ थो कयां, दुआगो बि आहियां, फैमिली जे लाइ दुआ बि कयां पियो कि इंशाल्लाह सभिनी खे सब्र बि ॾिए। डॉक्टर अजमल सावंत जेको आहे असांजो सखर IBA यूनिवर्सिटी जो हिकु वॾो असासो हुया ऐं हू आला तालीम जेका आहे फ्रांस मां वठी ऐं पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करण लाइ हिते जॾहिं सखर आया त सिद्दीकी साहब जन उनखे अपॉइंट कयो ऐं हिते असिस्टेंट प्रोफेसर रहिया असां वटि। न सिर्फ़ु हू पंहिंजी अकेडमिक्स पर हू एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ ऐं बियॉन्ड दी स्कोप वञी ऐं काफ़ी जेको आहे कंट्रीब्यूशन्स ॾींदो हुयो ऐं हमेशह एक्टिव रहंदो हो इन्हनि में। जीअं त जेको नौजवान आहे हितां जो, उन्हनि खे कीअं अॻिते आणिजे, उन्हनि खे कीअं स्किल्स प्रोवाइड कजनि ऐं कीअं उन्हनि खे इन क़ाबिल कजे त हू वञी पंहिंजा रोज़गार जेको आहे जॉब्स खां हटी करे पंहिंजा रोज़गार, पंहिंजा बिज़नेसिस जेके आहिनि स्टार्ट कनि। साईं जन जीअं ई फ्रांस में AI ऑटोमेशन ऐं रोबोटिक्स की तालीम हासिल करे हिते पाकिस्तान में आया
त उन्हनि ही प्रोजेक्ट जेको आहे सो लॉन्च करायो हिते। हिकिड़ो ॿियो बि प्रोग्राम हुयो, उनजो NFTP आहे जेको आहे नेशनल फाइनेंस एंड ट्रेनिंग प्रोग्राम। इहे ॿई प्रोजेक्ट्स हिते पंजाब IT बोर्ड ऐं मिनिस्ट्री ऑफ IT जे सहकार सां साईं जन हिते आंदा। हिन प्रोजेक्ट जो रूह असल में इहो हुयो त साईं जन पाण हिकिड़ो बिज़नेस माइंडेड इंडिविजुअल हुया। उहे चाहिनि पिया त हिन सोसाइटी जो थोरो कल्चर चेंज थिए, जेके असां ट्रेडिशनल माहौल में हलूं था पिया, जॉब बेस्ड जेके असांजा जेके ॿार पढ़नि था पिया, तालीम हासिलु कनि था पिया, उन्हनि खे उन्हनि जो जेको तवजो आहे उहो बिज़नेस ऐं कारोबारी आइडियाज़ ॾे मुतवजो कराइजे। असां वटि यूथ जेका वॾो जेको चैलेंज असां वटि हुयो उहो हुयो असांजी यूथ स्किल्ड कान हुई। असांजी यूथ खे उते बिहार जे सही, पर मतिलबु उन्हनि खे न उन स्किल्स जे बारे में ॼाण हुई। पोइ उन हिसाब सां सर हिकिड़ो ॿियो प्रोजेक्ट बि खणी आयो हिते पंजाब IT बोर्ड खां, जेको नेशनल फ्रीलांस ट्रेनिंग प्रोग्राम आहे। उन सां उन जे मतिलबु पंजाब IT बोर्ड जे तावन सां ईअं थियो जो असांजा स्टूडेंट हिते स्किल्ड थी विया ऐं उहे अची करे हिते उहे टास्क परफॉर्म करणु शुरू थी विया। किरत फातिमा है और हम यहाँ पे NICs में क्राफ्टी फैम अपना एक स्टार्टअप है, उसकी वजह से यहाँ पे आए थे। सर अजमल ने ये प्रोजेक्ट यहाँ पे स्टार्ट किया था NEP NICs का, जहाँ पे हमें यहाँ पे इंक्यूबेटर मिला था और यहाँ पे हम अपने स्टार्टअप को आगे लेके जा रहे हैं, जिसमें हम जो औरतें होती हैं लोकल एरियाज़ की, उनको हम ऑन बोर्ड लेकर आ रहे हैं वेबसाइट पर, जहाँ पे वो अपनी बनाई हुई चीज़ें बेच सकती हैं। हिते असां हिकु नेक्ज़ा कॉम जे नाले सां एजेंसी रन करे रहिया आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असां हिते इलाही कुझु सिखियो बि आहे ऐं हिन टाइम असां सुठी अर्निंग करे रहिया आहियूं। ऐं हिन वक़्तु असांजी मंथली जेको इनकम आहे उहा असां हिन वक़्तु रेवेन्यू आहे उहो 300+ USD आहे। सर असां जंहिं महिल हिते आयासीं त स्टार्टिंग में सिर्फ़ु असांखे आइडियो हुयो, न कुझु बि असांखे ख़बर न हुई, ना ई काई गाइडेंस वग़ैरह हुई। त जीअं असां हिते आयासीं हिन प्रोजेक्ट जे थ्रू असांखे इलाही सारी मेंटरशिप सुठी मिली आहे, असांखे हिकिड़ी स्पेस मिली आहे थैंक्स टू सर डॉक्टर अजमल सावंत प्रोजेक्ट। शहीद अजमल सावंत जे वर्सीअ जे तक़रीब में अवां महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि घुर कई आहे त प्रोफेसर अजमल सावंत खे तमग़ा इम्तियाज़ ॾियण सां गॾोगॾु उन जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं वारसनि खे सिंध हुकूमत तहफ़ुज़ फ़राहम करे। कैमरामैन सलाउद्दीन समेजो सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।